दोस्तों हींअर मां पीर जे ॻोठ अॻियां आहे। घणा किलोमीटर है चाचा ही ॻोठ? 5 किलोमीटर फतेहल्ला घुमरो जो ॻोठ आहे हिते। ऐं हितां गुज़रूं पिया असां त ही नौजवान साम्हूं ॾिसो था केॾी रश लॻी पई आहे। क्रिकेट पिया खेॾनि ऐं चौधारी जेके वांदिकाई आहे ॿाराड़ीअ में वीचारा कमकार करे ऐं पंहिंजो हिते बीठा आहिनि, क्रिकेट ॾिसनि था पिया ऐं वॾी रश लॻी पई आहे। नौजवान पोड़ा पका बुज़ुर्ग मसरूफ़ लॻा पिया आहिनि। हिते क्रिकेट जी रांदि लॻी पई आहे ऐं साइड में पहिरियों बि ॾिठमि त वॉलीबॉल खेॾनि पिया। पर असांजो जेको शहर आहे उते टच मोबाइलियूं इलाही, हर कोई मोबाइल में लॻो पियो हूंदो आहे। ज़हनी रांदि इलाही आहे, जिस्मानी रांदि किथे न ॾिठी। पर हीउ माहौल सुठो हुयो, सोचियोसीं त तव्हांखे बि थोरो ॾेखारिजे त जिस्मानी रांदि जो बि हिते तमामु घणो शौक़ सां माण्हू खेॾनि था। इहे वाह हले थो पियो, वाह चवंदा आहिनि छा चाचा? जमशन वाह तमामु ज़बरदस्त। ही चाचे वारा वेठा आहिनि, महिरबानी।